नासिन आशूर जे ॾिहाड़े ते उॿावड़ो में भी मातमी जुलूस बरामद कयो वियो। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है मुज़फ़र चारण। जी मुज़फ़र। जी उॿावड़ो में पूरी दुनिया जी शोदाए करबला इमाम हुसैन अलैहिस्सलाम संदसि साथियों की याद में उॿावड़ो के मुख़्तलिफ़ इमाम बारगाह मरकज़ी हुसैनी इमाम बारगाह हाजिना शाह हज़ूरी लाल शाहबाज़ चौकुमारी जेके मुख़्तलिफ़ इलाक़नि खां 12 खां वधीक जेके जलूस बरामद थिया आहिनि, जेके या हुसैन जूं सदाऊं ॾींदे जेको मेन चौक ते पहुता आहिनि। मुस्तफ़ा चौक ते मजलिस पढ़ी वेंदी, बुखारी रोड, पुरानी मार्केट, लाल शाहबाज़, हाजिना शाह हज़ूरी, लांगो रोड खां मेन रोड खां थींदे शाम जो हुसैनी इमाम बारगाह में नहर थींदो। सफ़ाई के हवाले से तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सफ़ाई भी मुकमिल साफ़ सुथरी थियल है। जेको हेल्थ के तरफा एम्बुलेंस जो बंदोबस्त मेडिकल कैंप कई वही है। ॿियो तव्हांखे सिक्योरिटी के हवाले से ॿुधाईंदो हलां, सिक्योरिटी तमाम सख्त है। रेंजर पुलिस जा जवान जेके ईंदड़ वेंदड़ रस्तनि ते चेकिंग करे जलूस में माण्हुनि खे छॾियो पियो वञे। सबील के हवाले सां ॿुधाईंदो हलां, जेको त मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि घटियुनि हंधनि ते थधो पानी मिटे पानी के थद सबील चांहि की सबील जा स्टाइल लॻल आहिनि। ॿियो अव्हांखे ॿुधाईंदो हलां, जेको शाम जो शाम में ग़रीबा जेको हुसैनी इमाम बारगाह में अदा